असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं घंटीअ जे निशान ते लाज़मी क्लिक कयो ताकि असांजूं नातूं तव्हांखे बर वक्त मिली सघनि। पंहिंजी राय खां आगाह कंदा। जंहिंजे निस्बत सां प्रोग्राम थियो आहे सुतो त पंहिंजे मज़ार में पियो आहे। ॾे ख़बर तुंहिंजा दफ़्तर धोराए थो पियो आहे नथो धोराए जवाब। सोच मुसलमान थी सोच रुगी बुलो थी न सोच मुसलमान थी सोच तो मुझे करीम सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जा दीवाना मुझे महबूब जो फरमान याद कर। मुझे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कहिड़ी ॻाल्हि कयां। जेॾी महिल मूसा कलीमुल्लाह खे 40 तख़्तियूं मिलियूं हुयूं 40 तख़्तियुनि जी ॻाल्हि न कयां हिकिड़ी तख़्तीअ जी ॻाल्हि कयां। जेॾी महिल 40 तख़्तियुनि खां पोइ हुकुम थियो आहे मूसा कोहे तूर ते 7 ॾींहं मोटी अचिजां। मूसा कलीमुल्लाह मोटी आयो रब हवाल पुछो मौला इन तख्तन जे अंदर एक एड़ी उम्मत जो जिक्र पढ़ियो थम जेके कबरन में लहंदा तो गुनाहन जा अंबार चढ़ियल हुंदन पर जने महशर में उथंदा तो सफ़ा जे धोतल ई हुंदा जण हिरको कपड़ो। रब चयो हा एड़ी कौम भी पैदा कंदुस। हज़रत मूसा चयो मौला वो भला इहा तो मुखे दे। सुभान अल्लाह। रब चयो तोला न हो पंहिंजे यार जे या तुझी ना है या पंहिंजे यार जे लाइ पैदा कंदुसि। मौला कबरन में हो इबादतूं कंदा। रब चंदो कबर इबादतूं कोन कंदा पर यार जे निस्बत वारा पोयां हूंदा। उहाई ॻाल्हि मुंहिंजे मदीने जे ताजदार फरमाई त मुंहिंजो उम्मती कबर में लहंदो गुनाहन जा अंबार हशर जे मैदान में ईंदो त ईअं साफ़ लॻो पियो हूंदो जीअं हिरख या रसूल अल्लाह छा कबर में इबादत कंदो। हुज़ूर फरमायो कबर में उहो त इबादत न कंदो पर पोइ ते मुंहिंजा दीवाना जो वेठा आहिनि दुआऊं घुरण वारा रब उन्हनि जे दुआउनि जे सदके हिन जो बेड़ो पार करे छॾ। जे अञा साधन लफ्ज़न में चवी अञा साधन लफ्ज़न में चवां मुखे जवाब रे 5 वक्त नमाज जा घणा वक्त हन 5 वक्त नमाज जा इन 5 वक्तन में सलाम घणा दफ़ा फेराइबो आहे अलाए केतिरा दफ़ा फेराइबो आहे। कायनात जो हिसाब लगा त अरबे खरबे सलाम थींदा या कोन थींदा जवाब ॾे। आखिरी जुमलो तो चवां सॼी क़ुरान जी तिलावत कई सब कुछ करे आखिर में छा थो चवे रब्बि जअलनी मुक़ीम सलात व मिन ज़ुर्रियती और रब्बना व तक़ब्बल दुआ रब्बना ग़फ़िर ली वलिवालिदैया वलिल मुअमिनीन। अब मां त तुंहिंजा गुज़ारे विया आहिनि जेकॾहिं उन्हनि खे कोई फ़ाइदो नथो पहुचे त तूं निमाज़ में ही छा पियो थो चवीं छो थो चवीं। जे तुंहिंजे अबे अम्मा खे तुझो कुछ भी न तो पहुंचे तो नमाज में छो तो चवी। अबे अम्मा के छद वलिल मुअमिनीन यौम यक़ूमुल हिसाब ए तमाम ईमान वारन जे ला तो छो पे तो घुरी छो तो यो तो जो कमाल ना है मुझे मुस्तफा जी तरबियत आ मुझे मुस्तफा करीम जी तरबियत आ त जेड़ो आही तेड़ो कुरान पढ़ियल नाही त मिड़ई खैर जेड़ी गाल हा। इमाम जे पोया त बीठो हई न इमाम पढ़ी रहियो आ सवाब तोखे मिली रहियो आ जेको इमाम चई रहियो आ तुझे दफ्तर में बुहो ही लिखजी रहियो आ। जेकॾहिं दुनिया जे इमाम जो सवाब वंडजे त कबर में ईमान वारो बख्शजे। ओ मुसलमान मुझे करीम मुस्तफा जे हिक दुआ दे त निहार मुझे मदीने जे ताजदार जे हिक दुआ दे त निहार मुझे महबूब जे उन पाक दामन न्याणी अम्मा फातिमा ज़हरा हसनैन करीमैन जी अम्मा उन जी बस हिकड़ी नंढड़ी गाल रुगी कयां। इमाम हसन मुश्तबा जे ज़ुबान मां इमाम हसन मुश्तबा साईं फरमाइन था इमाम हसन मुश्तबा दिलबर फरमाइन था रात जो टाइम दिल में सोचूं त अॼु ॾिसां त मुंहिंजी अम्मा छा थी करे। बाद नमाज़ इशा सब सुम्ही रहियासीं मां ॾिठो त मुंहिंजी अमड़ मुसल्लो विछाए तूं में शुरू थी वई। अमड़ तुझी भी आहे अमड़ मुंहिंजी भी आहे। इशा जी नमाज़ अलाए नसीब थींदी अलाए कान पर ड्रामो पाबंदी सां ज़रूर ॾिसजणो हा मता का किस तरह जी वने किस तरह रहे। अज तो इहो हाल थी वियो छोकरन जो छोकरन जो वडन जो नंढड़न जो जेकर नमाज जे टाइम ते ड्रामो अची वयो त पो सलाह कबी त थोड़ी या अग में पढ़ूं या भला पो पढ़ंदासीं किस तरह रहे।
ये सच्चा है या न? आए मुसलमान समझी भी तो छाजी किस्ता चे तो ड्रामे जी माना चाहे समझी भी तो ड्रामे जी किस्ता ड्रामो चेबो छा किया कावड़ में चेबा ओए घणो ड्रामो न कर छा थी माना तमाशो न कर नकल न कर। ऐ अजीज़ाने मन असा मुसलमानन जो इहो हाल आ पर उन जे बावजूद भी चेहरन दे निहार त अञा भी नूर आहे या कोने। कसम थे खुदा जो ईमानदारी सां जवाब दे। अंबिया जे उम्मतुन दे निहार जन बेफरमानियूं कयूं उन्हनि जा भोला बांदर हे बनिया या कोन बनिया जवाब दे। तो असां कहिड़ी घटि कई आहे सच त चओ पाण खे तो असां घटि कई आहे हदूं सभु किरास कयूं अथऊं पर यार अॼु बि तस्वीरूं कोन थो बदिले। ॿुधाए त तुंहिंजे मुंहिंजे गुनाहनि खे थो ॾिसे या पंहिंजे यार जे निस्बत खे थो ॾिसे जवाब कंहिंखे थो ॾिसे जवाब ॾे। ऐं मुसलमान यादि रखी छॾ मुंहिंजे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती कॾहिं बि ॿिए खे घटि न समझ कॾहिं बि ॿिए खे घटि न समझ। निमाज़ुनि ते भरोसो न कर रोज़नि ते भरोसो न कर आशिकनि ऐं ओशाकनि जी ज़िंदगीअ ॾे निहार। ज़िंदगी ईमान ते गुज़ारणी आहे ऐं ईमान ॿिनि शयुनि जो नालो आहे। ईमान ॿिनि शयुनि जो नालो आहे हिकिड़ो ख़ौफ़ जो नालो आहे ॿियो उम्मीद जो नालो आहे। ख़ौफ़ ऐं उम्मीद जे विच में ज़िंदगी गुज़ारणी आहे। आशिक ऐं ओशाकनि वटि ख़ौफ़ कहिड़ो आहे? आशिक ऐं ओशाक चवनि था जेॾी महिल इबादत करी उन महिल ख़ौफ़ कर। नमाज पढ़ा तो ख़बर ना है कबूल कंदो अलाए न कंदो। रोज़ो रखा तो अलाए नियत में सच्चाई आहे अलाए काने। हज कया तो अलाए खुलूस नियत आहे अलाए काने। इबादत के ॾिसी त रब जो ख़ौफ़ पैदा कर उम्मीद कॾहिं कर जे तो जॾहिं गुंबज़े ख़ज़रा ते निगाह पवई त वरी उम्मीद पैदा कर त जहिड़ो हा तहिड़ो मदीने वारे साईं जो वेठो। उम्मीद रखनी थी तो मदीने जे ताजदार में रख। ख़ौफ़ रखणो थी तो मुझे रब्बे ज़ुल जलाल जो रख। इंशाअल्लाह ताला तुझो बेड़ो पार थी वेंदो। इंशाअल्लाह तुझो बेड़ो पार थी वेंदो। हाणे इहे ॿ टे मिंट तव्हांखे गिरेबीअ में ॾेई करे सम्झाए। अॼु मूंखे मस्जिद में वाइदो वठी आया हा त मौज़ू उन्हनि ॾिनो आहे त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी शादी। महबूब मुस्तफ़ा जी अलाए केतिरनि महफ़िल में बयान करे चुको वहाँ पर आशिकन के ड्रव कोन थो थिए पर ॿुधाईंदो थो हलां त कॾहिं महबूब जे बाबे जी शादी बि ॿुधो कॾहिं इमाम हुसैन साईं जी शादी बि ॿुधो कॾहिं अम्मा फातिमा ज़हरा सुहिणीअ जी बि शादी ॿुधो। सुहिणे अलीअ खे कॾहिं घोट थींदे बि ॾिसो मुंहिंजा दोस्त अज़ीज़। इंशाअल्लाह ताला अॼु वाइदे मुताबिक़ मां पंहिंजे मौज़ूअ ते अचां थो लेकिन हे जुमिलो चए क़ुरान जी आयत कहिड़ी पढ़ियमि 30 पारे मां वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला। तवज्जो आहे ॻाल्हि सम्झ में अचे थी। अल्लाह क़ुरान में कंहिंसां तो वाइदो करे चो पंहिंजे महबूब सां। कहिड़ो वाइदो थो करे त मुंहिंजा महबूब हर ईंदड़ ज़मानो तोला ॻाल्हि हर ईंदड़ ज़मानो तोला शान वारो हूंदो। हाणे थोरो मूंखे जवाबु ॾे हर ईंदड़ ज़मानो मुस्तफ़ा जे लाइ शान वारो। थोरो तवज्जो त कर इहो ज़मानो शुरू कॾहिं खां थियो आहे? इहो ज़मानो चो इहो ज़मानो शुरू कॾहिं खां थियो आहे? जे विलादत मुस्तफ़ा खां शुरू करी त पोइ ॾाढे आदम खे माफ़ी कंहिंजे करे मिली हुई। जेकॾहिं विलादत मुस्तफ़ा खां शुरू करी या नुबूवत मुस्तफ़ा खां शुरू करी त नूह अलैहिस्सलाम जी कश्ती कंहिंजे करे तरी हुई। यूनुस अलैहिस्सलाम खे मच्छीअ जे पेट मां कंहिंजे करे कढियो वियो हो। अज़ीज़ाने मन हे मिस्र जूं औरतूं छा ते चरियूं थियूं हुयूं? अज़ीज़ाने मन मुंहिंजे मुस्तफ़ा जो ज़मानो किथां खां शुरू आहे? जो उतां खां शुरू आहे जिते अञा ज़माने जो वजूद ई कोन हो। पंहिंजे ज़ुबान में चवां या लतीफ़ जे ज़ुबान में चवां कंहिंजी ज़ुबान में चवां? नका कुन फयकून हुई नका कुन फयकून हुई नकी मूरत माग नकी सुध सवाब जी नकी गर्ज गुनाह हे काई हे हुई
वहदानियत वा लिख्याई लतीफ चे उत बुझा दरगाह अखिन ऐं अरबा इया सान्या सुपरी पर नका कुल फयकून हुई नकी लिंगल हम बनियो हो न पुत में अञा की आदम असी उता ही संग इया सान्या सुपरी इहो लतीफ चयो वरी भुले साईं त वरी ट्रोपो ई ट्रियो ॾेई छॾियो आबिल काबिल पुत्र आदम दा आदम किसका जाया आबिल काबिल पुत्र आदम दा आदम किसका जाया असी आदम को अगे हुआ से असी आदम को अगे हुआ से आदम सादा जाया अंत बहर दी खबर न काई रंगी रंग बनाया अंत बहर दी कल न काई रंगी रंग बनाया रंगी रंग बनाया मौला आदमी बन आया है अंत बगर दी कल नकाई रंगी रंग बनाया आखिरी मिसरो चवा जे बुल्ला शाह से सा काविड़ल नाही त ऐन दा बुरका मीम दी चादर मुख विच घूंघट पाया गाल बणी तो पोइ न ऐन जे बुरके के खोलिया नाराज न थींदे याद रखी छॾ मुझे महबूब मुस्तफ़ा जा जेके चार यार हिकड़े जो नालो अब्दुल्लाह जेके अबू बकर सिद्दीक सदीदो उन अब्दुल्लाह जे मुठ में बि आईना उमर फारूक जे मुठ में बि आईना उस्मान ज़िन्नूरैन जे मुठ में भी आईना दिलबर अली जे मुठ में भी आईना इहे चारई आइन जेडी मल गंढजी पया ओडो पुले शाह करे चयो आइन दा बुरका मीमुदी चादर मुख विच घूंघट पाया आइन दा बुरका मीमुदी चादर मुख विच घूंघट पाया अली रज़ा है नाम हमारा अली रज़ा है नाम हमारा भुला नाम भुलाया अंत बहर दी कल नकाई रंगी रंग बनाया खोले बुधाई तो सुने अली के छो तो चवे अली ओहोवा जे पंजन में आ तो पंज पूरा जे चैन में आ तो चार पूरा जे चैन में अली ना है तो चार पूरा ना है जे पंजन में अली ना है तो पंज पूरा अजीजा ने मन सुने अली के सुजान ॾाढो ॾुखियो आहे इन करे मां ओॾो नथो वञा बस तोखे मुख़्तसर ॿुधाए हाणे अचां थो मां मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे शादीअ जे मथां हुज़ूर जे शादीअ जे मथां केतिरो टाइम वेहंदो मां ॾिसी वठां मुनो कलाक थी वियो अञा तक़रीबन अध कलाकनि तव्हांखे विहारियां थो इंशाअल्लाह ताला अजीज दोस्तों हाणे थोड़ो कुरान पढ़ा अल्लाह जो कुरान पढ़ा अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो इन्नल्लाह अस्तफ़ाके वतहरके वस्तफ़ाके अला निसाइल आलमीन अल्लाह कुरान करीम में पाक सॾियो जहानन में पाक सॾियो कंहिंखे सॾियो जो सोनी बीबी मरियम खे सॾियो गाला गाला कंहिंखे के कुरान करीम जी आयत तिलावत कयम फरी तो तिलावत कया मां फेराई दोस्तों के तो के खबर पवे अल्लाह फरमायो इन्नल्लाह अस्तफ़ाके वतहरके वस्तफ़ाके अला निसाइल आलमीन जहां
जहान जे औरतुन में पाकीज़ा औरत मुझे करीम रब बीबी मरियम के करार ॾिनो, कंहिंखे करार ॾिनो बीबी मरियम के। हाणे तवज्जह कजा, जॾहिं बीबी मरियम पंहिंजे तन्हाई में मौजूद आ, फतमस्सल लहा बशरन सविया। थोड़ो कुरान ॿुधो, जॾहिं बीबी मरियम पंहिंजे तन्हाई में मौजूद आ, अल्लाह जे ज़ात कंहिंखे मोकिलियो, चो जिब्राइल खे मोकिलियो। सुञाणी थो त जिब्राइल केरु आ? ॻाल्हि केरु आ? नूरानी आया, नूरानी जो भी चङो आ, जवाब दे। नूरानी मलाइकन जो सरदार जिब्राइल आया वा बीबी मरियम दे, लेकिन रब जो कुरान थो चवे कहिड़ी सूरत में आयो आ। तवज्जो कजा, कहिड़ी औरत दे आयो आ, जंहिं औरत के अल्लाह कुरान में जहान जे औरतुन में पाकीज़ा औरत सॾे रहियो आ। अल्लाह कुरान करीम में जहान जे औरतुन में पाकीज़ा औरत बीबी मरियम के सॼो आसमानी मलाइकन जे सरदार के बशरी लिबास पाराए अल्लाह जे ज़ात बीबी मरियम दे मोकिलियो। बीबी मरियम ॾिसी सुञाणे कान सघी। तवज्जो कजा, सुञाणे, वरी चो सुञाणे कान सघी। हुयो केर? जो नूरानी मलाइकन जो सरदार आयो। सूरत कहिड़ीअ में? ओ थोड़ो त ॻाल्हाए, थोड़ो त ॻाल्हाए, सम्झो इश्क जूं ॻाल्हियूं। सूरत कहिड़ीअ में आयो? बशरी लिबास पाए आयो। फतमस्सल लहा बशरन सविया। भला आयो छो? पुट ॾियण आयो। इहा ॻाल्हि कोन थो कयां, घणी आहे जेकॾहिं सुहिणो जिब्राइल वींदे वींदे पुट ॾेई सघे थो त मुंहिंजो हुसैन पाक दुनिया जा घर अॾे सघे थो, नथो अॾे सघे। थोड़ो रुगी मूंसां गॾिजी हल त तुंहिंजो दिमाग़ अॼु खोलियां, तारीख़ सां गॾु क़ुरान बि तोखे ॿुधायां। अल्लाह जे नबीअ जी अमड़, उहा अमड़ जेके बिना नुतफ़े जे अल्लाह पंहिंजे नबीअ जी अमड़ बनायो आहे। बिना नुतफ़े जे नबी जी अमड़ बणजण वारी आ। उहा अमड़ बणजण वारी बीबी मरियम जेके अल्लाह जे ज़ात जहान जे औरतुन ते पाकीज़ा करार ॾिनो। लेकिन नूरानी जवान जॾहिं बशरी लिबास में आयो त सुञाणे, चो सुञाणे कान सघी। आए हाय, जॾहिं सुञाणे कान सघी, छा चई? क़ालत इन्नी अऊज़ु बिर्रहमान मिनक इन कुंत तक़िया। भले पाक हई, परहेज़गार हई, पर पोइ बि रब खां पनाह थी घुरा। सुञाणे कान सघी। जेका जहानन में पाक औरत, उहा जिब्राइल के बशरी सूरत में सुञाणे कान सघी। हाणे उन जहानन वारी औरत खे बि आॾो रख, मुंहिंजे हुसैन जे नानीअ खे बि आॾो रख। गाड़ीअ खे ट्रैक ते वठी अचां, तोखे ख़बर पवे त आले रसूल आहे छा। सुभान अल्लाह। तोखे ख़बर पवे त ख़दीजतुल कुबरा आहे छा। अज़ीज़न जंहिंजे लाइ अल्लाह क़ुरान करीम में फरमाए रहियो आहे त जहान जे औरतुन में पाकीज़ा, उन वटि जिब्राइल नूरानी मलाइकन जो सरदार आयो आहे। सूरत बशरीअ में आयो आहे। सुञाणे कान सघी, सुञाणे कान सघी, पर जवाब ॾे जेॾी महिल मुंहिंजे महबूब मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात सुबुह जे टाइम में पंहिंजे पुफी आतिका सां गॾु ख़दीजतुल कुबरा ॾे अची रहिया आहिनि महबूब। त ख़दीजतुल कुबरा ईमान वारनि जी मां चवंदी आहे, नफ़ीसा, ओ नफ़ीसा, चौक में बीही रहिज,
जा जेडी मल पुनल अचे मुखे इशारो दीजा मां हिकड़ी निगाह कया त पक थे त ओहो ही पिरी अची रहियो आ या निंड में ख्वाब दिसी रही जै वक्त में सुबह जे टाइम ते मुझा हबीब अची रहा हन नफीसा इशारो दिनो उतां दाह करे थी चवे नफीसा आतिका के चओ सब इंटरव्यू बहाल थी विया इन पिरी अला त मुखे रातिन जो रातियों रब ओ जागा कराया हने मुझे महबूब मुस्तफ़ा सा अम्मा खदीजतुल कुबरा जी शादी कदे थी ऐलान नबूवत का घणी अग में जवाब दे घणा साल हेतरा वेठा रुगी सुभान अल्लाह बुधायो ना ओ मुसलमान ऐलान नबूवत का 15 साल अग मुझो महबूब बशरी सूरत में आ हसनैन करीमैन जी नानी सुञाणे रही आ त ही आमन आहे इमामुल अंबिया अची रहियो ओदा जंहिंजे कुरान चवे त जहानन जे औरतुन में पाकीज़ा औरत आ उहा मुंहिंजा दोस्त अजीज उहा मुंहिंजा दोस्त अजीज नूरानी मलाइकन जे सरदार के सुञाणे न सकी ओदा हसनैन करीमैन जी अम्मा इमामुल अंबिया के सुञाणे रही आ त इहो ई आ जंहिंजे लाइ रब कायनात जो ज़र्रो ज़र्रो पैदा कयो आ साबित थियो त सुञाणप वस जी ॻाल्हि नाहे जंहिंखे रब उहा अख ॾींदो आ उहो सुञाणदो गाल के शुरू कया उन वक्त जे लिहाज का अम्मा खदीजतुल कुबरा मालदार जरूरा दौलतमंद जरूरा तौरात ज़बूर जी इंजील जी ॼाणण वारी जरूरा पर उन मुआशरे में भी ताहिरा जे नाले सां सदी वेंदी आ पाक औरत सॾिजी रहींदी आ एतिरी हद ताईं जो दुनिया जा मामलात थींदा हन दुनिया जूं औरतूं खदीजतुल कुबरा वटि ईंदियूं हन एतिरी नेकोकार औरत आ तवज्जह कजा रात जो हिकड़े पासे ख्वाब लही रही आ रात जो ख्वाब लही रही आ त इंतहाई वॾो वणा जेको ॾिसंदे ॾिसंदे एॾो साओ थी वियो आहे जे पूरी दुनिया के पंहिंजे छांव में लपेटियो आहे पर उन जे छांव में पहिरीं अचण वारी माया अख खुली वई आहे नफ़ीसा उन जी मुंहिंजा दोस्त नौकिरियाणी बि आहे सहेली बि आहे राज़दान बि आहे मैसरा उन जो ग़ुलाम आहे ख़ुज़ैमा उन जो चाबीदार आहे नफ़ीसा खे घुराए चवंदी आहे नफीसा जी मालिक वञ वरका बिन नौफिल ॾे उहो तौरात इंजील जो ॼाणू आहे वञ वञी उनखे चओ ही मूं राति ख्वाब ॾिठो आहे हिन ख्वाब जी हक़ीक़त छा आहे जीअं नफीसा वरका बिन नौफिल वटि आई आहे वरका बिन नौफिल उथी बीही चवे थो ओ नफीसा मां पाण तो हला खदीजा ॾे अम्मा खदीजा जे साम्हूं चवंदो आहे ओ खदीजा वाकई तो ही ख्वाब ॾिठो आहे अम्मा खदीजा निहारे चवे थी शक थई चवे थो शक नाहे पक थो कयां चवे थी हा ॾिठो आहे त मुर्गी चवे थो तोखे मुबारक आहे हाणे देर कान्हे तूं त इमामुल अंबिया जे छांव में अचण वारी आहे खदीजतुल कुबरा रज़ियल्लाहु तआला अन्हा तसल्ला कंदे चवे थी ऐ वरका बिन नौफिल भला का बी निशानी चवे थो हा हा उन नौजवान जो ताल्लुक हाशमी भी होंदो अब्दुल मुतलबी भी होंदो यानी अब्दुल मुतलब जे खानदान वारो भी होंदो हाशमी खानदान वारो भी होंदो टी निशानी कहिड़ी चे तो उन जो ज़मीन ते पाछो कोन पवंदो कीअं कोन पवंदो चवे थो जाॾे पुनल पेरड़ा खणंदो रब हुकुम कंदो ककर छांव करे पियो हलंदो
सजी रात इंतजार में हाणे तवज्जो कजा एकड़े पासे एक अमीर औरत जे घर में इंतजार हली रहियो आ बे पासे सुने अबू तालिब जे घर में मुझे महबूब मुस्तफा जूं टे पुफियूं सुने अबू तालिब जूं भेनरूं हिक जो नालो सफिया हिक जो नालो उम्मे हकीम नंढे में नंढी मुझे महबूब जी पुफी जे जो नालो आहे आतिका जे जो अपो भी न हुंदो आ जे जी अम्मा भी न हुंदी आ जे जो भा भी न हुंदो आ जे जी भेण भी न हुंदी आ उन जी खुशी ॾिसण ला चो पुफी रात ॾींहं पंहिंजे रब जे दरबार में वेठी दुआऊं घुरंदी आ मुझे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी पुफी नंढड़ी पुफी आतिका सुने अबू तालिब के चवे थी ऐ मुजादा जी मुझी भेण मुझो भाइटियो जवान थी वयो आ 25 सालन जे उम्र जो थी वयो आ हा मुझी भेण मां भी ॾिसां पयो ओ मुझा अदा मुझी दिल थी चवे त मुझे भाइड़ जे बचड़े जी निशानी जी शादी थे मां पुफी जे हैसियत में शादी ॾिसां सुनो अबू तालिब निहारे चवे तो भेण तमन्ना त मुझी बिया मगर थोड़ो माली हालत कमजोर आ सुनी आतिका चवे थी इजाजत दे खुदीजतुल कुबरा ॾिसंदो अचिजा त रंग ठाहण वारो कीअं थो ठाहे दुनिया में भंग ठाहण वारो भंग ठाहींदो आ मथे मालिक रंग ठाहण वारो रंग ठाहींदो आ मर्ज़ीअ जो मालिक आ जीअं वणेसि तीअं ठाहे जेको रंग वणेसि तीअं ठाहे हा मुंहिंजा यार हे उन जो नसीब हूंदो आ जेके दर्शन वणेसि तीअं कराए अम्मा खदीजतुल कुबरा अगी रात ते ख्वाब ॾिठो ॾींहं ते मुंहिंजा दोस्त हाशमी खानदान में ॻाल्हि हली आहे अम्मा आतिका सुणी चवे थी ओ मुंहिंजा अदा इजाज़त ॾे ख़ुदीजा मुंहिंजी सहेली आहे सुभाणे मके मां काफ़िलो निकिरण वारो आहे उन काफ़िले में उन जा माण्हू सामान खणी शाम ॾे वेंदा मां उन ॾे वञा थी चवांसि थी त ॿ उठ माल जा ॾींदी चवांस थी तब उठ मुझे भाइटे सुने मोहम्मद करीम के भी दे उहो बुआ पार ला वने अल्लाह कदो त घणो नफ़ो कमाए ईंदो मां पंहिंजे भाइटे जी उम्मीद ॾिसां या त ख़बर ई कान ही ज़मीन ते इरादा आतिका करे रही आ अर्शन खां मथे फाइनल पंहिंजो करीम पाण करे रहियो आ भेण के इजाजत मिली अम्मा आतिका सुणी आई आ खदीजा जी चवे सहेली कीअं आई आ तवज्जो कजा अम्मा आतिका ॻाल्हि शुरू कई त मुंहिंजो भाइटियो आ उन जो नालो आ मुहम्मद बस देर एतिरी हुई अम्मा आतिका नालो वरतो खदीजतुल कुबरा जे जिस्म में अजीब कैफियत कारी थी वई जिस्म जो रंग अजीब थी वयो नफीसा वेठी आ समय बियूं मुंहिंजा दोस्त अजीज नौकरियाणियूं वेठियूं हन मालदार औरत इल्म वारी आ पाण खे संभालींदे चवे थी जी आतिका चवे थी उम्र 25 साल शादीअ जो न जो टाइम थी चुको आ हाल गरीबी आ सुबुह जो तुझो काफ़िलो शाम वञी रहियो आ मां उठड़ा मुझे भाइटे खे भी दे त मुझो सुणो मोहम्मद शाम खणी वञे नफ़ो कमाए अचे उन मां कुछ कमाए अचे त मां पंहिंजे भाइटे जी शादी कराया खदीजतुल कुबरा पाण खे संभालियो पाण खे संभाले हिम्मत पैदा करे चवे थी आतिका सहेली तू पंहिंजी जगह ते लेकिन तोखे ख़बर आहे त मुंहिंजा उसूल कारोबार जा सख़्त आहिनि जेसि ताईं इंटरव्यू न कंदी हां तेसि ताईं पंहिंजो माल कान ॾींदी हां सुबुह जो पंहिंजे भाइटे खे वठी आ इंटरव्यू कयां कामयाब थी वियो
त माल ॾेई छॾींदसि। मुंहिंजा दोस्त ॻाल्हि फाइनल थी वई। अम्मा आतिका मोटी आ। हेॾे ख़ुदीजतुल कुबरा जी सॼी राति इंतज़ार में गुज़री आ। ओॾां पुफी पंहिंजे भाइटे खे थी चवे बचड़ा सुबुह जो सुहिणो थी तयार थी। उनखे कहिड़ी ख़बर त बचड़ो चवे थो पुफी रुगी अॻिते वठी त हल, रुगी पहुचण तॾहिं इहा त हिकिड़ी ख़ुदीजतुल कुबरा उन जवान खे वठी थी वञी जंहिंजे लाइ जन्नत जूं हूरूं बि रब मस्तानियूं करे छॾियूं आहिनि। अज़ीज़ाने मन ॻाल्हि खे खुटाया टाइम गुज़री वेंदो मथां ॻाल्हि रहिजी वञे। अम्मा आतिका सुबुह जो सवेर हेॾा मुंहिंजे महबूब खे वठी वञी रही आहे। छो त ॻाल्हि खे शार्ट करे आयसि। पुछी त नालो छा आहे? चई नालो मोहम्मद। ख़बर हुई त हाशमी ख़ानदान बि आहे, मुंहिंजा दोस्त मतलबी ख़ानदान बि आहे। निशानियूं पकियूं थी आयूं पर सुबुह जो निशानी ॾिसणी आहे त ॾिसां ज़मीन ते पाछो पवे थो या नथो पवे। ॻाल्हि पकी करण जे लाइ नफ़ीसा जी साइण अॼु ॻाल्हि हिकु चवाई थी। नफ़ीसा थी अर्ज़ करे साइण जेकॾहिं पहिरीं मां ॻाल्हि चवां चओ साइण ॾिसां थी कल्ह खां वठी अजीब कैफ़ियत अंदाज़ अजीब आहे, घणो साॻियो आहे। कारोबार त सदाई थींदो आहे पर आतिका जे अचण खां पोइ तबियत जो अजीब अंदाज़ आहे। नफ़ीसा राज़ वारी आहे। खिली चवे थी नफ़ीसा नफ़ीसा ख़ामोश थी। अचण जो टाइम थियो आहे। चौक में वञी बीह। छा जे लाइ? आतिका पंहिंजे भाइटे खे वठी अचे। परे खां मूंखे इशारो ॾिजां। छा जे लाइ? चवे थी पोइ थी ॾसे। होॾां आतिका नफ़ीसा चौक में बीठी आहे। एॾो ख़ुदीजतुल कुबरा रस्ते में नथी निहारे, सिज उभरण ॾे निहारे रही आहे, सिज ॾे निहारे रही आहे। मुंहिंजे रब क़ुरान में चयो सिराजम मुनीरा महबूब जे इस्तक़बाल जे लाइ अम्मा ख़ुदीजतुल कुबरा दुनिया पंहिंजे घोट खे फर्श ते ॾिसंदी आहे। अम्मा ख़ुदीजतुल कुबरा अर्श ते ॾिसी रही आहे, सिज ॾे निहारे रही आहे। होॾा कन नफ़ीसा ॾे आहे, अखियूं सिज ॾे ॾिठई त हाउ हिकिड़ी ककरी निकिती आहे। सिज बि निकितो आहे। जीअं ककरी सिज जे साम्हूं आई हेॾा नफ़ीसा ताह कई। ओ मालिक जवान अची वियो। हेॾा ख़दीजतुल कुबरा हकल कई, इशारो ॾे त बिना इंटरव्यू जे पास। नफ़ीसा आतिका खे मोटायो त मालिकन जो हुकुम आहे। हे तुंहिंजो भाइटियो पास आहे सुबुह जो हरम में। ॻाल्हि खे पोइ थो आणियां। नफ़ीसा वेही रही चवे थी ओ मालिक ओ मालिक इंटरव्यू जे लाइ घुराई बि इंटरव्यू कोन वरितई। चवे थी नफ़ीसा तूं राज़दाना उहो इंटरव्यू वठी छॾियो आहे जंहिंजी सिक सालनि खां रब दिलि में रखी छॾी हुई। राज़ न ॿुधाई। बहरहाल सुबुह जो टाइम थियो, ऐलान थी वियो। तरीक़ेकार इहो हूंदो हुयो बीबी ख़दीजतुल कुबरा जो सामान जेॾी महिल विरहायो वेंदो हुयो त काबतुल्लाह जे हरम में विरहायो वेंदो हुयो, मके जे सरज़मीन ते काबे जे साम्हूं विरहायो वेंदो हुयो। कीअं विरहायो वेंदो हुयो? हर हिक खे महारूं उठ जूं ॾिनियूं वेंदियूं हुयूं ऐं बीबी ख़दीजतुल कुबरा कंहिं मथां ई जॻह ते वेहंदी हुई। सभिनी खे महारूं मिलंदियूं हुयूं। सभई महारूं पंहिंजे कुल्हनि ते रखंदा हुया। ख़दीजतुल कुबरा सभिनी ॾे निहारे करे मुंहिंजा दोस्त आंगुर जो इशारो ॾींदी हुई। काफ़िलो रवानो थी वेंदो हुयो। सरदार मुक़रर कंदी हुई। अॼु बि हस्बे मामूल बीठी आहे। सभिनी खे ॿिन ॿिन उठनि जूं महारूं मिलनि, हड़ई कुल्हनि ते पिया रखनि जीअं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे आॾो उठड़नि जूं महारूं आयूं त मुंहिंजे मुस्तफ़ा महारूं कुल्हनि ते कोन रखियूं, उठड़नि पंहिंजूं ॼाड़ियूं मुंहिंजे महबूब जे कदमनि ते रखी छॾियूं। चौ तोड़े हुया हैवाना
ओ दिनो पुठी कदे कान तोड़े होया गैवान दिनो पुठी कदे कान तोड़े होया गैवान दिनो पुठी कदे कान कदे फंडी बकरी मां खीर प्यारे हलंदो हो जिता जिता सरकार विखू वारे हलंदो हो जिता जिता सरकार विखू वारे हलंदो हो जणो खतूरी जाके मणहारे हलंदो हो जणो खतूरी जाके मणहारे हलंदो हो जेडी मल खदीजतुल कुबरा जी नजर पई पक थी वई हा उहोई पिरिया हाय हाय उहोई महबूबा ऐलान कई इशारो कई त काफिलो निकरे हेडा काफिलो निकतो अग्या हिकड़ो चौक हुयो उन चौक में काफिलो बीहंदो हो मैसरा आर्डर खणी निकरंदो हो त हिन काफिले जो सरदार केरा अज जी मैसरा आयो आ त मैसरा सां गड खुज़ैमा के भी सदे रही आ मैसरा के चवण लगी ओ मैसरा जी मालिकल देर न कर मुझी फलानी बेग कढ़िया उन बेग मां हो कपड़न जो वगो खणिया उन बेग मां ओ ताज खणिया मैसरा निहारण लगवा ताज भी निकतो कपड़ा भी निकता नफीसा पूछे थी मालिकन हे त उम्मीद वारा हल मुझे महबूब जी थियण वारी कुंवर फरमाए रही आ नफीसा घोट मिली जो वयो नफीसा घोट मिली जो वयो ओडा काफिलो चौक में बीठो आ एडा बीबी खदीजतुल कुबरा मैसरा के थी चवे मैसरा बगालियों बुध चवे तो बुधाए मालिकन हे कपड़न जो वगो भी खण हे ताज भी खण उन चौक में पहुंची करे पो ऐलान कजा त जंहिंजो नालो मुहम्मद ओ केरा जदे ओ जवान बाहर निकरे फांसे ते वनी करे उन जवान के चेजा हे पगड़ो भी पाए हे ताज भी ढके ताज ढके पो मुझी जेका कसवा नाले मुझी जेका कसवा नाले अञा गया भी कुछ नालो थस उन दाची जो वा एतरी त खतरनाक दाची आ जो पानी पियण जे ला अठ मानू रसन में वठंदा हन ही दाची काहे वञो साइड ते बिहार जो पहरी ऐलान कजा त हिन काफिले जो सरदार सुनो मोहम्मद बिन अब्दुल्लाह पो जेको कुछ उनके चेजा जुबान बंद कर त काकड़े खोन कढी छडे मालिकन छा कया अचे ही कलम भी खण अचे ही कापी भी खण बगलीअ में रख भर में हलंदो वञ जा जेका नई गाल ॾिसी लिखंदो वञ जा 1000 दीनार ॾींदी में हिक ॻाल्हि मैसरा सोचण लगो सॼी जिंदगी कमायो मैं कॾहिं ही कुर्ब कोन थिया वारो कर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ओॾा 8 माण्हुनि वाडाची काही मैसरा वॻो खणी करे चौक में पहुतो ऐलान कई छो त अबू जहल भी इंतजार में आ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अलाए केतिरनि जा नाला वठां सभई वॾा ताजर इंतजार में जेॾी महिल हिन नालो वरितो त हिन काफ़िले में मुहम्मद बिन अब्दुल्लाह कहिड़ो तो मुझे आका मुर्गी हीअ नेण मथे खया है खणी नेण खुमार मां जा कयूं नाज़ नज़र सूरज शाखों झुकियूं कुमारा कमर सुभान अल्लाह इतना सुघड़ बैठा हो सूरज शाखों झुकियूं कुमारा कमर आखिरी तो जवान झको थियो जोहर मुझे जान बचे त जमाल अञा सिंधीअ में चो
तुझे ॾिसण में भी राज, चुप रहण में भी राज, वाह हुसैन जा नाना तुझे इल्म जा खजाना। गाल रहिजी वेंदी, शेर ईंदा गाल रहिजी वेंदी, शेर पढ़ा गाल कयो छा कयो। अज़ीज़ान मन मैसरा महबूबन जे दरबार में जीअं जो नालो पुकारियो, अबू जहल जूं अखियूं खुली वयूं, अबू लहब उतबे शैबे सभिनी जे अखियुनि जा पर्दा फाटी पिया, दाहूं करण लॻा। जेको वात खोले मैसरा चवे शट अप, ज़ुबान बंद रख, काकड़े खान कढी छॾे, छो जिथो मालिकन जो हुक्म। अज़ीज़ान मन जॾहिं महिल हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम 25 सालन जा जवान आए हैं, जुल्फ़े देखी है कि नजरों ने घटा देखी है, जुल्फ़े देखी है कि नजरों ने घटा देखी है। अरे लुट गया जिसने, लुट गया जिसने मेरे आका की अदा देखी है। हबीबल करीमल जॾहिं ताज पातो, मुस्तफ़ा जी ज़ात हुजे, मथे ते ताज हुजे, हसीनन जो हुस्न, हाय हाय हसीनन जो हुस्न कयो कुल इकट्ठे, मगर झलक महबूब जी आगे मथे मथे। हसीनन जो हुस्न कयो कुल इकट्ठे, झलक महबूब जी आगे मथे मथे। लखे चंड गॾो कजन है, लखे चंड गॾो कजन, लखे चंड गॾो कजन, भली मैदान अचल, लखे चंड गॾो कजन, भली मैदान अचल, पिरीअ सां से भला पुॼंदा किथे किथे। हसीनन जो हुस्न पढ़ाया छॾिया। दुनिया में को अहिड़ो चेहरो आयो ई नाहे, खुदा पाक अहिड़ो सुहिणो ॿियो को ठाहे। दुनिया में को अहिड़ो चेहरो आयो ई नाहे, खुदा पाक अहिड़ो दिल पर ॿियो को ठाहियो ई नाहे। न ठाही तो खुदा, न ठाही तो खुदा, न चाही तो खुदा सही बचल शाह। न ठाही तो खुदा, न चाही तो खुदा, पर पुनल पियो असांजे या पुखे पुखे। लखे चंड गॾो कजल, भली मैदान अचल, मुझे पुनल सां उहे पुॼंदा किथे किथे। हसीनन जो हुस्न ॾिठो जन बि सुहिणो यूसुफ, कटियूं पंहिंजूं आङुरियूं, अकुल सभु विञाए वेठा, वठियूं पंहिंजूं आङुरियूं, पर ॾिठो जन मुस्तफ़ा, ॾिठो जन मुस्तफ़ा, घोरिया घर ऐं बचा। ॾिठो जन मुस्तफ़ा, घोरिया घर ऐं बचा,
बचल हुई जान साबित नऊ कटे कटे हसीनन जो हुस्न कयो कुल ई कठे झलक महबूब जी हिक आ मथे मथे सवेस जगडो कजल भली मैदान अचल मुझे प्रिय सा भला पुजंदा किथे किथे हसीनन जो हुस्न ॾिसो थोड़ो खजी अचो कीहूं करे पियो आका जे अगियां सुदका भरे पियो ॾिसो थोड़ो खजी अचो कीहूं करे पियो आका जे अगियां सुदका भरे पियो थी न परे पिरी मुख थी न परे नथी मुंहिंजी सरे पिरी मुख थी न परे नथी मुंहिंजी सरे हुजा हर वक्त तो सामा कठे कठे हसीनन जो हुस्न हाय हाय जेडी मल मुझे करीम आका जे सिर ते ताज रखियो वयो वो शहनशाही जोरो मुझे करीम मुस्तफा पातो फर्श वारा सड़न पिया अर्श वारा ठरन पिया चो त फर्श ते ॾिसण वारो अबू जहल अबू लहब हुयो पर याद रखी छॾ उन काफ़िले में अबू बकर भी हुयो सुनो अब्बास भी हुयो हिकड़ा ठरन पिया हिकड़ा चो हिकड़ा ठरन पिया हिकड़ा सड़न पिया इहो क़यामत ताईं सिलसिलो हले पियो मुझे मुस्तफा जो शान ॿुधी हिकड़ा ठरन पिया हिकड़ा सड़न पिया अजीजा ने मन जै वक्त में मुझे महबूब हो जोरो पातो महबूब जोरो पाए बस कयो ऐलान थियो इन काफिले जो सरदार मुहम्मद बिन अब्दुल्लाह आकेर जो मुहम्मद बिन अब्दुल्लाह महसरा ऐलान कयो सभनी के दंदे आंगुरियों अची वयो ऐलान थियण का फौरन बाद जडे ओहा बीबी खुदीजतुल कुबरा जी खास लाची आंदी वई छो आंदी वई इनके बे दफे खोलींदासी राज दिखारिया दुनिया के उते परेशान करणो हुयो बीबी खदीजतुल कुबरा के चोतन चो मुंह त सुञातो आ पर दुनिया के खबर पवे त मुंह सोतो कैसा कयो आ हजरत अब्बास सुने तां कई डाची के दिसी करे ओ डाची आण वारो ये त फलाणिया चयो ओ आहे ये 8 माण्हू काही दहन ओहाइया 8 माण्हू पानी प्यारिन ओहाइया भाईटे सा प्यार अचे तो मां पंहिंजे भाईटे के कोन छॾींदुस अचे चवे तो ओ मुंहिंजा सुहिणा भाईटिया ओ मुंहिंजा मिठड़ा भाईटिया मुंहिंजे भाउ जी निशानिया इन डाचीअ ते जेको चढ़ंदो आहे उन जो सिर विञाईंदी आहे मुंहिंजे मुस्तफ़ा मुर्की फरमायो ओ चाचा हीअ डाचीअ ते जेको चढ़ंदो आहे हीअ डाचू उन्हनि जा जिस्म जा टुकड़ा टुकड़ा कंदी आहे उन्हनि जा उज़वा खारींदी आहे अॼु तूं पंहिंजे भाइटे खे भाइटियो ई सम्झी डाचीअ ते चढ़ण ॾे जॾहिं हिन जवान खे चढ़ंदो ॾिसंदे त दुनिया जूं दिलियूं ठरी पवंदियूं मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मुझा दोस्त अजीज जी जो डाची ते वेठा त डाची इए कंधुन माए बीठी आ जी मालिक जे दो वफादार गुलाम बीठो हुंदो आ मंजिल वधाया मता 10:30 थी वजन खैर थी याद अञा 9 मिनट आहिनि अज़ीज़ा ने मन थोड़ो मंजिल के वधाईंदो हला जेडी मल बिस्मिल्लाह कले अल्लाह तुहार थी अॻियां अॻियां केरा चो मदीने जो ताजदार
अबू जहल पोया, अबू लहब पोया, उतबो पोया, शेबो पोया, मक्के जा वॾा वॾा ताजर पोया पोया मुंहिंजा दोस्त सुसुबुस शुरू थी वया, वठ वठा शुरू थी वया। अचानक तवजह कजा, अचानक जेके आखिर में ब उठ हुया उहे सामान सुधो वेही रहा। जिए जो सामान सुधो वेठा, अबू जहल पुछड़े दाह के ओ मैसरा, ओ मैसरा निहार जी छला तो ट्रा ट्रा करी चे तो पोइते निहार डिठे तब उठ वेठा हन चे बदशुगुनिया उन टाइम जो तरीके कार होंदो हुयो कहे बदशुगुनी जो अंदाजो थींदो हो तो उन ढोर के कुही छडींदा होया, विरहाए छडींदा होया, ओ माल विरहाए छडींदा होया। ओ मैसरा नंढड़े बार के सरदार बनायो ते मुठ में बदशुगुनिया अगिते अलाए छा थींदो। मैसरे चयो ओ भाड़ा जुबान बंद कर तो काकड़े खौन कढी छड़े। तकड़ो अची मुझे महबूब जे आरो अर्ज तो करे तो मुझा सोना, ओ मुझा सोना पोइते ब उठ बेही रहा हन पंहिंजो तफसील ॿुधाई त अगर उठ वेहंदा हन बदशुगुनी हूंदी आ, उन्हनि खे ज़बह कयो वेंदो आ, उन्हनि जो माल तक़सीम कयो वेंदो आ। मुंहिंजे मुस्तफ़ा न्यारे जो मैसरा उहो काफ़िलो ॿियो आ, अॼु काफ़िलो ॿियो आ। मुझे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पांजे डाचीअ जो रुख मोड़ियो। मुझा दोस्त अजीज अची उन उठन जे भर में आया, महबूब पांजे डाचीअ तो लथा। उहे उठ कहिड़ा हुया, उहे उठ कहिड़ा हुया जो जेको मक्के जे हरम में मुझे मुस्तफ़ा के जन जूं महारूं ॾिनियूं वयूं हुयूं। हाणे महबूब के जो चौक में सरदारी मिली, उहे ॿई उठ आज़ाद थी वया। उन्हनि के पुठियां कतार में निधण को करे लगायो वयो। उन्हनि उठनि पाण में सलाह कई मक्के में त महबूब जे कदमनि ते मुंहुं रखियोसीं, हाणे शाम ताईं पोइते हलूं। पाण में सलाह करे चयूं अचु त अहिड़ो तरीक़ो कयूं जो पिरी पाण अची दीदार कराए। मुझे यार खे रब चाहे तो जानवर भी सुञाणनि, पर जे 14 सदी जो मुसलमान न सुञाणे तो पंहिंजी क़िस्मत खे चवे। अज़ीज़ाने मन मुझे महबूब मुस्तफ़ा जी जो पंहिंजी डाची बिहारे हबीब करीम उन तां लथा। अञा उठन जे वेझो आया तो उठ उथी करे पंहिंजा मुंह मुझे मुस्तफ़ा जे कदमनि में रखी करे कुछ आवाज़ करण लगा। मुझे मुस्तफ़ा करीम उन्हनि जे मथा शफ़क़त जो हथड़ो रखी पाण फरमायो इन्हनि ॿिन्ही उठनि खे मां मुस्तफ़ा जे डाचीअ जे पोयां लगाए छॾियो। जन महबूब जो न दीदार कयो हुए पोइते किथे था हलनि था। चयो सुहिणा नथो पंधु थे पंहिंजे क़रीब कर त असांजो को पंधु सजायो थे। अज़ीज़ाने मन जेॾी महिल इहो मंज़र थियो त मैसरा लिखियो बीबी 1000 दिरहम लीक कढे हिकड़ी लीक कढे। जीअं जो सफ़र जारी थियो अबू जहल त अॻे सड़ियल हुयो, रहंदो सड़ी वियो। उन पुठियां चयो त ॻाल्हि ॿुधो ज़िंदगीअ जी कमाई थी वञे, हाणे छा कयूं। पंहिंजे पुराणनि वॾनि सां सलाह कई, हाणे अॻी मंज़िल घणी परे आहे, उन मंज़िल खां पहिरीं विच में किथे बि पाणी कोन्हे को, हाणे छा कयूं। चई सभई पंहिंजे खलनि खे थोरा थोरा सोराख कंदा वञो, पाणी होरियां होरियां हरंदो वञे, मंज़िल खां अॻु में पाणी ख़त्म थी वञे। मैसरा खे रड़ करे चयो पाणी न की पाणी हूंदो न की पाणी मिलंदो, बदशुगुनी ज़ाहिर थींदी। उनखे कहिड़ी ख़बर त अॼु जेको हिन काफ़िले जो सरदार आहे उहो ज़मीन जो पाणी त छा पर उहो हौज़े कौसर जो मालिक आहे। अज़ीज़ाने मन उन्हनि पंहिंजी तरतीब मुताबिक मशवरो करे खलनि में सोराख करे छॾिया। पाणी ज़्यान थियण लॻो। जॾहिं पाणी घणो ज़्यान थी वियो, पाणी बचियो कोन त ताह कई अबू जहल ओ मैसरा पाणी ख़त्म थी वियो, वारो कर पाणी। मैसरा निहारियो त हिते त पाणी किथे बि कोन हूंदो आहे। अबू जहल खे चई सब्र कर, चई सब्र नथो थिए, पाणीअ खां सवा सफ़र नथो थिए, पाणी खपे। बदशुगुनी
बदशगुनिया कने पानी को न खुटवा मैसरा चेसो जुबान बंद कर बदशगुनी तुझे लाहे अजो आशिकन जेला तरुगी माल ही माला दौड़ दो आयो उनके खबर हुई तज महबूब नंबर लगाईंदा वींदा मुझो 1000 दिरहम ठहंदो वींदो दौड़ंदो आयो आका पानी खत्म थी वयो हुजूर फरमायो परवाह ना है आका पंजे दाची तो लहन था कदम गणियो 1 2 3 4 5 6 जदी मतलब 7 कदम हयो मुझे मुस्तफा फरमायो हिय जो पांजे लठ मुबारक जो इशारो दिनो जे तुझे मोटर जो पानी छूट करे वहंदो आ ये रास्ते में पानी बहण शुरू थी वयो अज ॾींहं ते खुदा तो के शाम जो सफ़र नसीब करे अज ॾींहं ते हुए निशान मौजूद हन अज ॾींहं ते हुए खूह जा पानी मौजूद हन अज ॾींहं ते मुझे मुस्तफा जे दीवान जा उते दीदार मौजूद हन खुदा करे शल नसीब थे थोड़ो तकड़ो हला मुझा दोस्त अजीज हेडा अबू जहल जो मुंह लहंदो वने हेडा मैसरा जो कम ठहंदो वने अज भी ये थींदो आहे न जॾहिं यार जे इश्क जी ॻाल्हि हलंदी आहे न त हिकिड़नि जो घर डहंदो वेंदो आहे हिकिड़नि जो मदीने में ठहंदो वेंदो आहे अज़ीज़ान मन जे वक्त में मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सिपह सालारीअ में अगवाणीअ में सरदारीअ में काफ़िलो शाम जे तरफ़ रवानो थियो आहे अज़ीज़ान मन अॻियां हिकिड़ो चौक ईंदो आहे जीअं अॼुकल्ह बाईपास ठहियो आहे शहर में अंदर वञबो त रश घणी आहे पर उते रश न हुई जंगल हुयो मिरू हुया शींह हुया जानवर हुया रस्ते में अॻियां जगह कान हुई ॿाहिरों रस्तो वठी वञबो हो विचां 5 मिंटन जो पंध ॿाहिरां 5 कलाकनि जो पंध मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम उन चौक ते अची करे पंहिंजे सवारीअ खे सिधो कयो त अबू जहल दाह कए ओ मैसरा छाला तो अबू जहल दाहू करी चवे तो अनाड़ीअ खे अॻियों वेहारियो थे हो कहिड़ो रस्तो तो वठे जिथे जान जो खतरो आ जे तो जुबान बंद कर त काकड़े मां न कढी छॾे डोड़ी चवे तो महबूब इहो रस्तो खतरे वारो आ मुझे मुस्तफा फरमायो मैसरा अजो सब्र कंदो वञो अजो उहा ज़ात तो सा गद्दा जेके ज़िंदगीअ जे खतरन खे अमन में तब्दील करण वारो आ मैसरा चयो ठीक आ महबूबन जो काफड़ो अॻिते हलियो सब खां पहिरीं अज़दहा नाग अॻियां अची वियो केर आयो जवाब ॾियो अज़दहा नाग चई त हुन जो नालो बि ॿुधाए अॼु वधाए ॿुधाए छो त हनीफ खे थोड़ी ख़बर आ जो खोले थो ॿुधायां उन जो नालो आहे हाम बिन हुलैम छा नालो आहे सिंधी माण्हू वेठा हो ख़बर अथव न जॾहिं अदा ना गुजर है ज़िद कंदो आहे अदा पोइ 7 मार बहार ॿुधो अथव न नाग जिन जॾहिं बि पंहिंजी सूरत मटाए जॾहिं नाग जी सूरत वठंदो आहे त पोइ वापसि वरी ॿी सूरत में न अची सघंदो आहे ऐं इहा फ़क़ीर जी निशानी आहे नांगड़ो काड़ो ॾिसी चवीसि ओ फ़क़ीर कसम ॾेई सुहिणे दस्तगीर जो हलियो वञ त फूकू ॾे हलियो वेंदो तुंहिंजो मैदान ई छॾे वेंदो हा फ़क़ीर हूंदो त वेंदो पर जे चूहड़ो हूंदो त बीठो हूंदो नागन जा क़िस्म हन त मुंहिंजा दोस्त पर उन फ़क़ीर खे जेकॾहिं मारबो आहे त उनजो पोयर पलांद कंदो आहे ॿुधंदा न 7 मारियासीं उहे नाग न हुया पर उहे फ़क़ीर हुया ए हाम बिन हुलैम बि नाग जे अज़दहा जे सूरत में बीठो आहे चवी त उनजे मुंड ते वठी हले चवी त अॻिते सिधो हला जवाब ॻाल्हायो फ़क़ीरी सा वेठो पोयनि खे ॿुधण में ॻाल्हि कान थी अचे या मज़ो घणो अची वियो सुभान अल्लाह चो लगी तुंहिंजी तार आजन खे दुनिया में उहे दीवाना लगी तुंहिंजी तार आजन खे दुनिया में उहे दीवाना असहाबी पहिरियों नंबर मुझे मुस्तफा जा थई मस्ताना लगी तुझी तार आजन खे अजीज़ान मन हाम बिन हुलैम जिन्ना
कह जो उम्मती आ जो हजरत इब्राहिम खलीलुल्लाह जो डाडो सरकशा डाडो सख्ता हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम उनके दीन जी दावत दिनिया आयो दरबार में वेही तो चवे ऐ सोना खलील मां तुझी गाल मञण जे ला तैयार हां तुझो उम्मती थियण ला तैयार हां कलमो पढ़ण जे ला तैयार हां पर हिकड़ो शर्त मुझो कबूल कर छा कर हिकड़ो शर्त मुझो कबूल कर सोने खलील चयो चो चवे तो शर्त वा डाढो गुनाहगार हां कलमो पढ़ा थो पर कयामत जे ॾींहुं मुझे शफात जो वायदो कर हजरत इब्राहिम खलीलुल्लाह हाम बिन हुलैम दे निहारे चयो ऐ हाम तो अहिड़ी गाल कया जो इन कलमदान जो तालुक मूसा न है इन कलमदान जो वजीर रब को बियो बनायो हाम बिन हुलैम चयो तू अल्लाह जो नबी अची आया तू खलीलुल्लाह चवे तो आया चवे तो पो इन भला जे कदे इन कलमदान जो मालिक को बियो शफादार को बियो पो मुखे दस दे त मां वञा सुनो इब्राहिम निहारे चवे तो उन जे अचण में तया 5000 साल पया घणा साल वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला कोई आयत पढ़ा मा वद्दाक रब्बुक वमा कला ओ मुझा मुस्तफा कदे तुझे रब तोखे भुलायो आ इब्राहिम पांजे दौर में तुझी तारीफ करे इस्माइल पांजे दौर में तारीफ करे नूह पांजे दौर में तारीफ करे आदम पांजे दौर में शीश पांजे दौर में यूनुस पांजे दौर में ईसा मूसा पांजे दौर में मुझा मुस्तफा हर दौर के मारंग रब्बुला तो रब रंगुला तो मुस्तफा जे प्यार सा रंगुला तो महबूबा तो के कदे मारो बुलायो अजीजाने मन उन हाम बिन हुलैम हजरत इब्राहिम खलीलुल्लाह के अर्ज कयो सोना भला हिकड़ो अर्ज कबूल कर जी चो ची भला जे कदे यो कलमदान तो वट ना है यार जे अचल में 5000 साल लेटा चिहा ची भला हिकड़ो कम कर पांजे मालिक खां दुआ घुर उम्मती तो जो थिया तो दीदार उन जो कया सुभान अल्लाह सोने इब्राहिम खलीलुल्लाह चयो ऐ हाम इहा गाल सौलिया अल्लाह जे दरबार में दुआ घुरी 5000 साल तो के उम्र वठी तो दिया चवे तो जे उम्र वठी दिनी थे त हाने 10 भी दे त यार कहिड़ी जगह ते मिलंदो सुभान अल्लाह जे तू चवी त सोने इब्राहिम के खबर किए पे मां कुरान पढ़ी तो बुधायो व कज़ालिक नुरी इब्राहिम मलकूत समावात वल अर्द अल्लाह ताला सतई जमीनों सतई आसमान पांजे इब्राहिम के मुझा दोस्त अजीज दर्शन कराया दीदार कराया देखारिया वक्ती दो बुधाई दो मैं हा ठहल सत जमीनों ऐ सतई आसमान अल्लाह खलीलुल्लाह के देखारिया तो का पुछन दोस्त उए सतई जमीनों सतई आसमान रब के जैसा मोह ठाया ये दफे गाल के घणो तवील न छेड़ी दो मां चते थे समुंड सजण साईं जे फकीर के सुजाने सजण साईं जे फकीर के न तो सगी पो सजण यार के किथो सुजान दे दो अजीजाने मन हजरत इब्राहिम खलीलुल्लाह दुआ घुरी अल्लाह का 5000 साल उनके उम्र वठी दिनिया चवे तो हाने जगह बुधा चवे तो शाम दे रस्तो विंदो आ फलाणो जेको चौका उन चौक में वनी वेही रहो हिकड़ो ॾींहुं ईंदो काफिले जो सरदार थी दो चवे तो निशानी कहिड़ी आ चवे तो उन जे मथे ते जेको ताज हूंदो उन जी चमक अर्श सां गंढियल हूंदी अज़दहा नागोन चौक जे अगियों थी वेठो आ जेको काफिलो चे वने यू टर्न अगियां अज़दहा है जेको चे यू टर्न अगियां अज़दहा ही उथे काफिलो ही भजी वने दुनिया के खबर पई काफिलन जा रुख मटजी वया लेकिन अज अची वयो केर अची वयो चो आयो 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 सरकार आ बाहु जो लगी
पई बहार है दिल्ली चवे थी झूमी चवा मत लख भेरा मरहबा चवा ओ मत लख भेरा मरहबा चवा सरकार जी आमद दिलदार जी आमद दाता जी आमद छाप थी पे मिलाद करण न छॾींदासी या रसूल अल्लाह चवण न छॾींदासी जो त दुश्मन जल तलवार बाहु जो लगी पई बहार दिल्ली चवे थी झूमी चवा मत लख भेरा मरहबा चवा ओ मत लख भेरा मरहबा चवा अज़दा जिया उठो होड़ा पोया पाड़े दाह के ओ मैसरा मरी व्यासी दाह के मैसरा मरी व्यासी अज़दा सामो निहार मैसरा चयो जुबान बंद कर त काकड़े मान कढी छड़े मैसरा कापी भी कढी कलम भी कढियो डोड़ी मुझे महबूब जे भर में आयो अज़दा पीठवा मुझे मुस्तफा करीम जो निकाह कईया डोड़ी अची मुझे यार जे कदमन ते गिरियो आका 5000 साल का तो दिल भर जे दीदार जे ला बीठो 5000 साल का इंतजार करे रहो हाँ महबूब जो दीदार थी वयो आ त हिन फकीर जो बेड़ो पार थी वयो आ मैसरा देर कान कई लिखे लकीर चे 1000 दिरहम ॿिया भी वधिया जेको मुस्तफा सां प्यार पियो करे उनके हिक हिक खुशी जे वज रस्ते में 1000 दिरहम पिया मिलन ऐं जेको साड़ पियो करे उन जो रत सुकंदो मुझे महबूब सां प्यार त घर आबाद थी पवई बचड़ा आबाद थी पवनी वेड़ा आबाद थी पर साड़ करे त रत सुखी वेंदी कुछ कोन बंदी एतरो त रत छॾजो सुभाणे कबर में बटे माकोड़ा खाई त ढो कने यार इए न कर अज़ीज़ाने मन जेडी मल अबू जहल ॾिठो त अज़रहा भी वेही रहियो अगते हबीब हलिया विच जंगल में पहुता शींह तोह कई कचगोड़ कई शेर कचगोड़ कई छा थो समझी जेडी मल शींह कचगोड़ कई त अबू जहल जो छा हाल हुंदो कोन तो लफ्ज़ चवा जो उन टाइम ते कांच कान हुई न त विञाए गंद करे हाँ ताह के मैसरा मरियासी काॾे वठियो थो वञे मैसरा च ज़ुबान बंद कर त काकड़े मान कढी छॾे होॾा अबू जहल वारा सड़न में पूरा मैसरा कापी कढी लिखण में पूरो त ॼाण 1000 दिरहम मिलिया अगते वधी महबूबन जे करीब थियो छो त बीबी खुदीजतुल कुबरा चयोस त मुझे महबूब का परे नथी जा नई गाल ॾिसंदो वंजा लिखंदो वंजा एॾो कम थिया अज़ीज़ाने मन जेडी मल ॾिठई त जेडी मल शींह साम्हूं आया मुझे मुस्तफा करीम जो निगाह कई दाहूं कण वारा रड़ियूं कण वारा कंध झुकाए मुझे मुस्तफा जे कदमन में मुझे मुस्तफा पुछो दे खबर छाते शोर कयो थई चवे थो या रसूल अल्लाह अज शोर न कयो थमे अज जंगल जे जानवरन के सद कयो थमे ओ मुखा डिजण वारो ओ मुझे हैबत खा डकण वारो अज वचो शिकार जी मनो थी वया दीदार जारी थी वयो अज कहजो शिकार न थी दो अज दीदार ही दीदार थी दो अचो मां पांजे जंगल जे जानवरन के सद पे गया अज हरण भी गड गिदड़ भी गड पाड़ा भी गड ज़ेबरा भी गड सबई शींह सा गडजी करे छा प्या कन चो यार जो दीदार प्या कने महबूब जेके वनी अंगण ते दीदार कराए
हाय हाय अजीज़ा ने मंज़िल तय थी वे वो जंगल ख़त्म थी वियो होॾा बाईपास फिरी वरी चौक वरी आयो वो चौक जेको सवें सालनि खां मशहूर हुयो काफ़िला ईंदा हा उते तरसंदा हा उते गिरजा घर उते कलीसाऊं उते मंदर सब कुछ मौजूद हुयो पर हिकिड़ो वॾो ईसाई पादरी हुयो जेको सवें सालनि खां उते इबादत कंदो हुयो रियाज़त कंदो हुयो अञा महबूब उन जंगल मां लंघनि पिया उहो ईसाई पादरी पंहिंजे गिरजा घर मां निकिरी करे ड्रोड़े वञी पहाड़ीअ ते बीहे निहारे मोटी अचे वरी वञे वरी मोटी अचे शागिर्दनि चयो साईं दुनिया तुंहिंजे दीदार लाइ ईंदी आहे अॼु तूं कंहिंजो इंतज़ार पियो करीं जेको इंतज़ार में मज़ो आहे हाय जेको इंतज़ार में मज़ो आहे चवां गुलाम नबी महेसर खे चवे थो अखेड़ियूं खे कयां छा मां जो कलूर करे आयूं महबूब ॾिसी दिल खे मजबूर करे आयूं अज़ीज़नि वक्त जो एहसास आहे प्रोग्रामनि जो बि है 15 मिनट नाराज न थींदो हाणे मां तकड़ो थो हलां 15 मिनट बाक़ी ॾियो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ 2 कलाकनि जो गंज वाह छतल शाह सोना तुंहिंजी सखा दिलियूं धोपन थी वियूं अञा बि कारियूं आहिनि ॻाल्हि न कर सची चओ जॾहिं तुंहिंजूं असांजूं धोपन थियूं जेके क़बर में सुता पिया आहिनि केॾियूं धोऊं कंदा वाह मुंहिंजा मदीने जा ताजदार तुंहिंजो उम्मत ते करम तुंहिंजे उम्मत ते महिरबानियूं आहिनि मुंहिंजे महबूब जे ही दुआउनि जो सिलो आहे जेको दुनिया खाई रही आहे अज़ीज़ा ने मन उहो गिरजा घर वारो ईसाई राहिब मथे पहाड़ी ते वरी पोइते पहाड़ी ते वरी पोइते आख़िर शागिर्दनि चयो क़िबला कॾहिं बि ईअं कोन ॾिठोसीं दुनिया जा काफ़िला तुंहिंजे इंतज़ार में दीदार जे हिकु झलक ॾिसण लाइ मगर ॾिसूं था पिया त तूं बेक़रार आहीं चवे थो बेशक बेक़रार हां कंहिंजे करे बेक़रार आहीं चवे थो दिलि उन लाइ बेक़रार आहे जेको अची रहियो मुंहिंजे रब जो यार सुना कहिड़ियूं ॻाल्हियूं पियो करी चवे थो जेॾी महिल पहला आई त ॿुधाईंदोमांव चवे थो सुना कीअं ॿुधाईंदे त मुंहिंजा दोस्त हिन पासे सुको हिकिड़ो थुड़ आहे उन थुड़ जी हिस्ट्री अॻु में इंजील में पढ़ी हुननि खे ॿुधाए चुको आहे 500 साल खां हज़रत ईसा अलैहिस्सलाम जॾहिं उन थुड़ खां उथियो हुयो पाण उन थुड़ ॾे निहारे करे हाणे उहो राहिब थो शागिर्दनि खे ॿुधाए इहो थुड़ ॾिसो था साईं ॾिसूं था सुकल आहे चवनि था साईं सुकल आहे इन जी हक़ीक़त ॿुधायो चवे तो हज़रत ईसा अलैहिस्सलाम ने थोड़ा हेठा वेही करे साह हुयो जॾहिं उथियो हज़रत ईसा ॿुधायो मां वञा थो हे थोड़ सुकी वेंदो पर हिन जी इज़त कजो हिन जो अदब कजो हिन खे कुछ भी न चइजो साईं छा थींदो पाण फरमायो हे सुकल थुड़ जॾहिं साओ थियण शुरू थिए त पक समझजो त ईसा रूहुल्लाह जो भी महबूब अची रहियो आहे इमामुल अंबिया अची रहियो आहे शागिर्दनि खे चई वञी थोड़ा ॾे निहारियो शागिर्द चङी तरह ॾिसी आया चयोसीं असांखे नज़र कोन थो अचे जेॾी महिल उन रूहानी तौर ते राहिब ॾिठो त महबूबनि जी ख़ुशबू अची रही आहे हुजूर जा सहाबी हुजूर खे ॻोल्हींदा न हुया रस्ते में बीही करे ख़ुशबू जी पक थी त मुस्तफ़ा हेॾां मटे विया ईसाई राहिब खे ख़ुशबू आई चवे थो हाणे वञो वञी जो ॾिठो चयोसीं महसूस थिए थो त काठी साई थियण शुरू थी आहे जॾहिं शागिर्दनि ॾिठो हर 5 मिंटनि में वञनि जेॾी महिल अंगूर निकिता चयोसीं काठीअ में अंगूर निकिरण शुरू थी विया आहिनि हे उन काठीअ जे दीदार में पूरा ईसाई राहिब होॾा महबूब जे इंतज़ार में पूरो
हे हुन नौजवान छोकरा उन वण में लगी वया हे पंहिंजे यार जे इंतजार में जी जो मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी सवारी नमोदार थी वो जेको ताज पातला जेको अर्श सां जो मुझा दोस्त नूर जो लाटू हलन थी पयो राहिब अकल करे तो चवे ओ शागिर्दो अचो ॾिसो मुझो पुनल पिरी अची रहियो शागिर्द आया ॾिसो से काफ़िलो तो आए पर नूर छाजो आ जे हाणे वञो वण दे ॾिसंद माशाअल्लाह वण साईं टारियूं कढियो बीठो आ मोटी आयो जे मां बि अंदर तो हला तव्हां बि अंदर हलो मुशाहिदो ॾिसो मां इंजील पढ़ियो आ सॼो तफ़सील मौजूद आ सभई अचे हिन वणन जे छांव में वेहंदा पर उहो पुनल कहे वण जे छांव में कोन वेहंदो इन सुकल टारन जे भर में अची जीअं जो वेहंदो इन को परे वेहंदो वण पाण ई निवड़ी उन दिल पर ते छांव कंदो पक समझजो त उहो ई महबूब आयो आ जंहिंजे लाइ मुझे करीम रब सूरो पूरो जहान सजायो आ इते खत्म थो कया ॻाल्हि खे मुकमिल ॻाल्हि छो थकिजी पियो ॾाढो 2 कलाक लागी तो ॻाल्हाए थो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ यकदम हाणे मोटां थो पोइ थो मोटां किसो पूरो कर में देर थी वेंदी पोइ थो मोटां काफ़िलो शाम पहुतो काफ़िलो शाम पहुतो हिकिड़ो ॾींहुं कोन्हे अदा काफ़िलो शाम में पहुतो जेॾी महिल शाम में पहुतो काफ़िलो त देर थी चुकी हुई तमामु वापारी वापार ख़त्म करे चुका हा अबू जहल चयो ॾिठी मैसरा हिते बि धकु थी वियो न हाणे काफ़िले वारा माण्हू सभई हलिया विया हाणे सामान केरु वठंदो चयो अबू जहल चुप कर त काकड़ो न कढी छॾे अबू जहल कुझु ई पेन पनो कढे महबूब जे भर में बीठो महबूब चयो मैसरा वञी शाम जे गलिन में ऐलान कर त हाशिमी शहजादो आयो आहे हिकिड़ो दफ़ो दीदार त कयो बस तुर्गी ऐलान करे मोटिया पोइ ॾिसजा त छा थो थिए होॾां मैसरा ऐलान करे मोटियो बस उन हाशिमी सरदार जो नालो कनण ते पहुचंदो वियो माण्हू ईंदा विया शहर कोई न पियो निहारे जेको ॾिसे पियो मुंहिंजे मुस्तफ़ा जे नूर ॾे पियो निहारे सामान जो केरु पुछे ई कोन पियो जेतिरा पैसा खणा अथव खणो पर इन यार जे चेहरे मां दीद ॿाहिरि न निकिरे छो मुंहिंजा दोस्त छो त आशिक जी दीद किथे थींदी आहे छो आशिक जी ईद तॾहिं थींदी आहे जॾहिं यार जे चेहरे में दीद पवंदी आहे जेॾी महिल काफ़िलो मोटी मके तो अचे त छा तो समझी बीबी ख़दीजतुल कुबरा इंतजार में मैसरा तकड़ो उनके 1000 दिरहम लाइ केतिरा थी विया तकड़ो पहुतो अचे पहुतो त पुछे त हाणे वापसी में जेकी कुझु थियो वरी ॿिए दफ़े ज़िंदगी रही त मैसरा छा ॾिठी चवे थो साईं कहिड़ी ॻाल्हि कयां का हिकिड़े पनो भरे आयो आहियां ए सॼो पनो ई भरे आयो आहियां का हिकु ॻाल्हि हुजे त तफ़सील ॿुधायां तरीक़ेकार इहो हूंदो हो मुंहिंजा दोस्त त जीअं काफ़िलो लहंदो हो सभु को पंहिंजे घरनि ॾे रवानो थी वेंदो हो ॿिए ॾींहुं सिज उभरंदो हो वरी काफ़िले जा माण्हू ईंदा हुया हिसाब करे पंहिंजे नफ़े जो हिसो वठंदा हुया तवजह कयो अम्मा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह तआला अन्हा पूरी काइनात जे तारीख़ खे बदिले रही आहे अल्लाह उन जो सिलो कीअं ॾेई रहियो आहे बसि एतिरी ॻाल्हि करे मां उथां थो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हबीब करीम बि हस्बे रवायत हस्बे मामूल पंहिंजे घर ॾांहुं रवाना थी विया होॾां बीबी ख़दीजतुल कुबरा कायनात जो मुंहिंजा दोस्त उसूल आहे त घोटे तां रिश्तो न्याणीअ ॾे ईंदो आहे न्याणीअ वारा रिश्तो घोटे तर ॾे खणी ॻाल्हि खणी छो कोन खणी वेंदा आहिनि शादी त ॿिन्ही जी थी थिए शादी ॿिन्ही जी आहे पर तरीक़ो इहो आहे त औरत हयादार आहे औरत जो रिश्तो खणी वञणु उन जा न्याणी जा माइट बेइज़ती सम्झंदा आहिनि घोटे तां रिश्तो खणी अचण खे इज़त सम्झंदा आहिनि हेॾां राति गुज़री रही आहे नफ़ीसा जी साइण देर न कर सिज न उभिरे पहिरीं मुंहिंजो रिश्तो खणी आतिका जे सुहिणे भाइटे महबूब मुहम्मद ॾे वञ त अॼु ख़दीजा तुंहिंजे लाइ दीवानी आहे नफ़ीसा राज़दान अचे दरड़ो खड़काईंदी आहे
अम्मा आतिका निकरंदी आहे। आतिका भाइटियो तुंहिंजो सलामत पहुतो चए थी अल्हम्दुलिल्लाह। छा प्रोग्राम चए थी सुबुह जो हिसाब थिए त ख़बर पवे अलाए छा कमाए आयो आहे। जेकॾहिं मुंहिंजो बचड़ो कमाए आयो आहे कुझु, जेकॾहिं शादीअ जो ख़र्च पूरो हूंदो त शादी किथां थी शादी कराई। चवे थी जिथों रब घुरी सोचींदासीं। चई ॾे ख़बर जे हीअ पूरे मके जी मिल्कियत तुंहिंजे अंगण ते क़ुर्बान थिए त छा थी समझी। चवे थी मां पंहिंजे भाइटे खां पुछां। तवज्जो कजो। आतिका सुणी महबूब मोहम्मद करीम जे ख़िदमत में अर्ज़ थी करे मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा चए थो मां पंहिंजे चाचे कंहिंखां चाचे अबू तालिब खां सोने अलीअ जो बाबो, सोने अलीअ जो बाबो, छो त मुंहिंजो मुस्तफ़ा उन वटि हुयो। मुंहिंजे मुस्तफ़ा थोरा लाथा महबूबन खे सोने अबू तालिब ताते वॾो कयो ऐं मुंहिंजे मुस्तफ़ा वरी दिलबर अलीअ खे ताते वॾो कयो। ऐं वक़्तु रहियो त इंशाअल्लाह ॿुधाईंदी ही फ़क़ीर तोखे। सोने अबू तालिब जे आॾो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे ॻाल्हि खे मुंहिंजे मुस्तफ़ा सोने अबू तालिब ख़ुशीअ सां क़बूल कई, किरदारु अदा कयो, वॾो किरदारु अदा कयो। हाणे किरदार थिया मुंहिंजे मुस्तफ़ा जे शादीअ में ॿ कहिड़ा, हिकिड़ो ख़दीजतुल कुबरा जो, ॿियो सोने ॻाल्हि सोने अबू तालिब जो। हाणे शादीअ खे तफ़सील में न जी, बसि इते जुमिलो चई मां उथां थो। मुंहिंजे बेनियाज़ रब, मुंहिंजे बेनियाज़ रब बीबी ख़दीजतुल कुबरा खे चयो ऐं ख़दीजा तो दुनिया जी तारीख़ टोड़ी आहे। का बि न्याणीअ जो रिश्तो घोटे तंडे न वेंदो आहे। तो दुनिया जी तारीख़ मुंहिंजे महबूब जे करे टोड़ी आहे त मां ख़ुदा बि काइनात जी तारीख़ टोड़े थो छॾियां। काइनात में मूं निसाइल आलमीन मरियम खे बनायो आहे, उनखे पाकीज़ा बनायो आहे, मगर तोखे उहा पाक ॾींदुसि जेका मरियम जी बि सरदार रहंदी। मरियम खे औरतुनि जे जहान जे औरतुनि ते पाकीज़गी अता कई अथमि, उहा जन्नतियाणी बनाई अथमि। ऐं ख़दीजा तो जॾहिं दुनिया जा सभई रिकॉर्ड टोड़िया त ख़ुदा तुंहिंजे मुक़दर खे बि बनाए थो छॾे, तोखे उहा न्याणी रब ॾेई रहियो आहे जेका जन्नत जे औरतुनि जी बि सरदार आहे। ख़ुदा सुणे अबू तालिब खे ॿुधाए अबू तालिब तो मुंहिंजे यार खे तातियो आहे, तो मुंहिंजे यार जे शादीअ में ख़ुशी कई आहे, तोखे बि मायूस नथो कयां। उहो तोखे अलीअ नाले पुटड़ो ॾेई थो छॾियां जेको कंहिं ॿिए हंधि न पंहिंजे काबे में हुनजो जनम कराईंदुसि, काबे में विलादत कराए काइनात खे ॿुधाईंदुसि त दुनिया में घोट केॾो थींदो आहे, कुंवार केॾो थींदी आहे, लेकिन हिन जोड़े लाइ दुनिया खे ख़बर पवे घोट काबे जा हुआ त कुंवार गुंबज़ ख़ज़रा जा। कायनात में ब जगहों पाक, हिकड़ी काबे जी जगह पाक भी गुंबज़ खज़रा जी जगह पाक आ। काबे में नफिल पढ़ त लख, जे गुंबज़ खज़रा ते नफिल पढ़ त हिसाब करे चो 50,000 असल में 50 लख दे जो अंदाज़ो ही कोने को। अजीज आने मन इहा करे इश्क जी गाल बे दफे त मुजा दोस्त अजीज अल्लाह ताला जे जात बाबरकात मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़खुल ला यबग़ियान यखरुजु मिनहुमा लुअलु वल मरजान। मुजा दोस्त इन समुंड जे बिन्ही समुंडन के बिलाए करे हिकड़ो लुअलु बियो मरजान, हिकड़ो इमाम हसन जे सूरत में बियो इमाम हुसैन जे सूरत में। याद रखी छर अम्मा बतूल जा 6 बच्चा हन, इमाम हसन, इमाम हुसैन, इमाम मोहसिन। मुझे अम्मा जो 3 न्याणियूं हन, टिनी न्याणियुनि जा नाला पंहिंजे भेनरुनि जे नालनि जे निस्बत सां अम्मा रखिया ज़ैनब, रुक़ैया, कलसूम। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ याद रखी छॾिया ज़ैनब, रुक़ैया ऐं कलसूम खे अल्लाह ताला घुराए वरितो। ज़ैनब सुहिणी मौजूद आहे, मोहसिन सुहिणे खे रब घुराए वरितो। इमाम हसन हुसैन ऐं बीबी ज़ैनब मौजूद हन। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जॾहिं उन्हनि जो थोरो न रखियो त अॼु साईं बचल शारफ तुंहिंजो थोरो छो रखंदो, जवाब ॾे। अॼु तो बि साईं छतल शाह जे दरबार ते मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे शादीअ जे ख़ुशीअ जी महफ़िल कई आहे। इंशा अल्लाह ताला जेके आया हो ख़ुदा तव्हां सभिनी खे ख़ुशियूं अता फरमाईंदो। अल्लाह ताला तव्हांजे घरनि जूं परेशानियूं दूर फरमाईंदो। अल्लाह ताला तव्हां जूं मुसीबतूं मुश्किलातूं आसान फरमाईंदो। जुमिलो चवण दे मूंखे, ऐं मुस्लमान तूं मुस्लमान आहीं, तुंहिंजो शान कहिड़ो आहे? तुंहिंजो शान इहो आहे त मुस्लमान माना सलामती, न पंहिंजे हथ सां कंहिंखे तकलीफ़ ॾे, न पंहिंजे ज़ुबान सां कंहिंखे
तकलीफ़ ॾे। मुसलमान थी ॾेखार, पाड़े वारनि जी इज़त कर, ग़रीबनि जी मदद कर, मिसकीननि जो ख़्यालु रख, यतीमनि जो ख़्यालु रख। छो त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो जेको उम्मती आहे उन जे मथां लाज़िम आहे त पंहिंजे पाड़े वारे मुस्लमान भाउ जो ख़्यालु रखे। अल्लाह ताला जा मानड़ो यादि रखी छॾियो, ख़ासि करे यतीम पाड़े में हुजेव त पंहिंजे बच्चे खे पोइते करे यतीम खे तरजीह ॾियो। तवज्जो कयो, मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईद जे ॾींहुं यतीम खे छॾण वारा गौर कर। मुंहिंजे महबूब मिंबर रसूल ते बीही पंहिंजूं हथ आङुरियूं हीअं हिलायूं, आङुरियूं हिलाए मुंहिंजे आका ऐलान कयो, मदीने जे ताजदार ऐलान कयो त मां मुस्तफ़ा ऐलान थो कयां, जीअं मां मुस्तफ़ा जूं आङुरियूं गॾु हन अलॻि नथियूं थी सघनि। तव्हां मां जेको बि कंहिं यतीम जी मदद कंदो, जेको बि कंहिं यतीम जी मदद कंदो, को पढ़ाइण वारो कोन्हे सुने खे पढ़ाईंदो, को ईद ते वॻे वठी ॾियण वारो कोन्हे कंहिं यतीम खे वॻो वठी ॾिनई, कंहिं यतीम जी बहरहाल मदद कई। मदीने जे साईं फरमायो, क़यामत जे ॾिहाड़े मां मुस्तफ़ा सां ईअं गॾु हूंदो जीअं ॿ आङुरियूं मां मुस्तफ़ा जो गॾु हिली रही। निमाज़ूं भले पढ़, रोज़ा भले रख, हज भी भले कर, ज़कातूं भी भले ॾे, पर पाड़े में कंहिं यतीम जी ख़िदमत कर। इन्हनि सभिनी कमनि खां इहो अञा आला अथई। छो त निमाज़ पढ़ीसीं क़बूल थी अलाए कान थी, हज कयोसीं क़बूल थियो अलाए कोन थियो, रोज़ो रखियोसीं मालिक क़बूल कयो अलाए न कयो, पर ज़ुबाने मुस्तफ़ा मां जेको निकितो हो क़बूल ई क़बूल, उहो क़बूल ई क़बूल आहे। पोइ अचो त वाइदो कयूं त कंहिंखे ॾुखाईंदासीं कोन, अचो त वाइदो कयूं कंहिंजो हक़ न खाईंदासीं। ऐं ॿाराड़ीअ जे रहण वारा कॾहिं कॾहिं राति जो आख़िरी पाणी थींदा आहिनि, गाह थो सुके, थोरो सोराखड़ो कढी छॾींदो त मुंहिंजो ॿारड़ो साओ थी वञे। ईअं न कर, इहो पराए पाणीअ मां नुरकड़ी कढी तूं ॿारो साओ नथो करी, पन सावा करे पंहिंजो अंदरि सुकाए रहियो आहे। ख़बरदार थी, सवा मण तो छटियो आहे, 100 मण मुंहिंजे रब कयो आहे, तो न कयो आहे। तो ज़ाहिरी पन सावा कया ॾींदे कंहिंखे मेह खे न, पर जे मेह तुंहिंजो मुर्गी जर सुकाए वञे त तुंहिंजे साए गाह मां फ़ाइदो कहिड़ो। ऐं मुस्लमान, ॿिए जो हक़ न खा, इन हद ताईं जो कंहिंजे पाणीअ जी लप बि न खण। जेॾी महिल कंहिंजी राति जो बुह जी भरी खणंदो हुई, भरी रखी का कपिड़ो रखी हेॾे होॾे निहारींदो हुई त केरु ॾिसे त कोन थो, मख़लूक खां डिॼी थो, कॾहिं मथे बि निहारींदो कर त ख़ालिक त तोखे ॾिसी रहियो आहे। मख़लूक खां डिॼी छा कंदे, डिॼणो अथई त ख़ालिक खां डिॼ। मख़लूक जे हथ में छा आहे, न तुंहिंजी ज़िंदगी, न तुंहिंजो मौत, न तुंहिंजी हयाती, न तुंहिंजी इज़त, न तुंहिंजी ज़िल्लत, सभु कुझु तुंहिंजो ख़ालिक जे हथ में आहे। जॾहिं न तूं ख़ालिक खां डिॼंदे, पोइ तोखे ॿोरी कुल्हे ते खणी कान पवंदी, घर वेठे पाणे ॿोरियूं भरिजी मिली वेंदई। चवां हिकिड़ी ॻाल्हि कयां, वापारी खोड़ वेठा हो, हिकिड़े वापारीअ जे घर में बरकत न पई पवे, पंहिंजे मुर्शिदनि करीमनि वटि आयो। मुंहिंजा साईं वापार करे करे थकिजी पियो, बरकत कान्हे। उन अल्लाह जे सालिह बाने पंहिंजो कंधड़ो मथे करे चयो, बच्चा माप पूरी वञी तोर। छा फरमायो, ॻाल्हि छा फरमायो, हींअर फुटिन जो दौर थो अचे, कणिक जो दौर थो अचे, पोइ हेठो वटनि खे लॻराईंदा आहियूं, ख़बर अथव न, वटनि खे लॻराईंदा आहियूं। जीअं कासई बाह जे ज़ोर सां थोरो हेॾे होॾे कंदो आहे, तूं वटनि खे हेठो हणंदो आहीं। केतिरा ॾींहं खाईंदे, केतिरा ॾींहं खाईंदे, उन बेनियाज़ रब खां डिॼ, गौर सां ॿुधजां। मुर्शिदनि फरमायो, बच्चा माप तोड़ वञी सिधी रख। जी मुंहिंजा साईं। पाण फरमायो, अल्लाह साईं तुंहिंजे लाइ आसानी कंदो। आयो वट तारा जूं क्लियर करे ऐलान कई, बाबा तोरियो बि पंहिंजो पाण, पैसा मूंखां वठंदा वञो। ॻाल्हि हुल हुली विया। फलाणो वापारी अबा हथ ई कोन थो विझे, चवे थो पाण तोरे, साफ़ तोर। ॻाल्हि जो हली वई त 20 दुकान छॾे माण्हू उन ॾे पिया अचनि। तवज्जा कर, सचाई जे बरकत ॾे 20 दुकान छॾे माण्हू उन ॾे पिया अचनि। वाह जी तोड़ थो करे, बानकी रंड नकी फंड वाह लॻी पई आहे। वाह मुंहिंजा करीम रब, अचे जो बरकत पई, अचे जो बरकत पई त उन पंहिंजे दुकान जा वट बि सोना वठणु शुरू कया। हुल हुली विया त फलाणे वापारीअ जा वट बि सोना। हिकिड़े ॾींहुं सोना वट खणी वरी मुर्शिदनि ॾे आयो। हुन दिलि में ख़्यालु कयो त खणी थो वञा, साईंअ खे ॾेखारियां थो। साईं चवंदो, बच्चा छा ख़्यालु आहे? चवंदुसि कि बिला मुंहिंजा नंगर में क़बूल कोन, जी अॼुकल्ह आम जान हले थो पियो, ख़ुदा पंहिंजे पनाह में रखे।
अल्लाह से पाणे पनाह में रखे, बस वधीक तबसुर नथो कयां, ख़ुदा जो ख़ौफ़ कयो। उहे वटड़ा सोना खणी जीअं मुर्शिद वटि पहुतो मुंहिंजा साईं वापार में बिल्कुलु तौर सिधी कंदो हा। नतीजो सुणा, नतीजो इहो निकितो जो ही वट बि मुंहिंजा सोना आहिनि, कंहिं वटि सोना कोन्हनि के। पाण फरमायो हाणे हे सोना वट खण वञी दरिया में उछलाया, या का वाह या शाख कहिड़ी उन वञी उछलाया। हिकिड़े मिंट लाइ अकुल चयो भेण ही छा थो थिए, सोना वट दरिया में उछलाया। यकदम छो त अकुल ऐं इश्क जो सदाई झेड़ो रहे। अकुल चेस त इहो छा थो करी, इश्क चेस त चेरीअ जा पुट घर में खाइण लाइ बि कुझु कोन हुई। मुर्शिद जो चवण वरतई तॾहिं वट सोना थिया, देर न करे हाज़ुर मुंहिंजा साईं खई वट वञी धू उछलाए मोटी आयो। हे मोटी आयो, काफ़िला ईंदा हा, काफ़िलो जो आयो कंहिंजे पेर खे मुंहिंजा दोस्त का थेड़ आयो, थेड़ जो आयो त ॾिसे त वेठो सोन, ॾिसे त सोन जा वट। काफ़िले वारनि खे चई सोन जा वट, सभिनी चयो यार हिन इलाइक़े में सोन जा वट कंहिं वटि बि कोन्हनि। ओ हू जेको ईमानदार वापारी आहे न, ही सोन जा वट उन्हे जा आहिनि, ॿिए कंहिंजा न आहिनि। अबा हो ईमानदार आहे, उन जी शइ न खणबी, खणो त हली ॾियूंसि। सोन जा वट खणी सिधो तांड साईं तव्हांजा वट आहिनि। जी आहिनि त मुंहिंजा, तव्हां खणी आया हो। चईसि असांखे ख़बर हुई त सोन जा वट तुंहिंजा आहिनि, तूं ईमानदार आहीं, तोखां सवा ॿिए जा आहिनि कोन। ईमानदार जी शइ बा असां छो खणूं। अखियुनि में लुड़क लाड़ींदे उहे सोना वट खणी सिधो पंहिंजे मुर्शिद वटि वियो। मुंहिंजा साईं हे सोना वट वापसि आया। कीअं आया सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। पाण फरमायो अल्लाह जे कुदरत ते यकीन रखण वारो जॾहिं यकीन रखंदो आहे त हलाल जी जेका कमाई हूंदी आहे उनखे न की बाहि साड़ींदी आहे, न की दरिया ॿोड़ींदो आहे। मेहनत कर, हलाल जी रोज़ी कमा, हलाल में बरकत थई, अल्लाह बि राज़ी, अल्लाह जो रसूल भी राज़ी। दुनिया भी मोचारी, आखिरत भी मोचारी। ॿिए जे शइ खे हथ न ला, ख़ुदा तोखे कणे मां केच करे ॾेई छॾींदो। अल्लाह जॾहिं राज़ी थींदो आहे त बरकतूं ई बरकतूं थींदियूं आहिनि। चओ इंशाअल्लाह ताला कारोबार कर, सुन्नत आहे मुंहिंजे महबूब जी, सचाई सां कर, ख़ुलूस सां कर। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात। मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधणु क़बूल फरमाए। मूंखे ख़बर आहे कान त कहिड़ी मूंखे कहिड़ी ख़बर बाबा जी की तोखे याद हो पढ़ भला ॿुधायो अमर जे शान में निकल अथव बाबा हिकिड़ी पढ़ी ॿुधायो साईं उहा ॿुधायो साईं नहीं भाई प्रोग्राम जी ॻाल्हि हिकिड़ी नहीं सही ॿुधायो मुंहिंजा दोस्तो हिकिड़ी नात पढ़जो टाइम घणो थी वियो हिकिड़ी पढ़ो साईं अमर जे शान में नहीं जेकी आहे न उहा ॿुधायो यार लॻी 3 मिंट थी विया आहिनि सही मौलाना मोहम्मद रफ़ीक साहब भी वेठा आहिनि चलो पंहिंजे लाइ हिन फ़क़ीर खे छा थी वियो आहे या त वेहे कोन प्रोग्राम ॾे कोन अचे थो त उथे कोन थो इहो भलो थो करे मुंहिंजा दोस्तो हाणे बस नई मनकबत अमड़ जे सफ़ा नई मनकबत सफ़ा नई उम्मीद आहे तव्हां मां कंहिं बि घणो करे कान ॿुधी हूंदी कंहिं हिकिड़े हंधि ॿुधी हूंदी कुंड पासे में किथे ॿुधायो तूं बजी पढ़ भला हाय जी जलमा जहिड़ो मिट ॿियो कोन आहे जी जलमा जहिड़ो मिट ॿियो कोन आहे अबो भी अबो आ अबो भी अबो आ पर माओ माओ आगे पर माओ माओ आगे जी जलमा जहिड़ो मिट ॿियो कोन आहे ओ जी जलमा जहिड़ो मिट ॿियो कोन आहे झोलीअ में बिहारे ॾिनई लाइला जुलोलियूं झोलीअ में बिहारे ॾिनई लाइला जुलोलियूं चौपींघे में सुम्हारे सेखारियाई ॿोलियूं पींघे में सुम्हारे
पंहिंजे बचन खे पंहिंजे बचन खे थी चाहत मचागे जी जलमा जहिड़ो मिट ॿियो कोन आहे सुणी मां जहिड़ो मिट ॿियो कोन आहे ताते निपाए वॾड़ो कयाई ताते निपाए वॾड़ो कयाई ॾेई सुख बचन खे ॾुखड़ा ॾिठाई वॻावेस तन ला वॻावेस तन ला पैथी ॾा